रिपोर्ट लियाकत चांडियो जे मुताबिक़ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ जी सरबराही में ॼामशुरो पहुतल कमेटी में सेक्रेटरी सर्विसेज जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जे सईद अहमद मंगरे जो कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच डिप्टी डायरेक्टर PRC बोर्ड ऑफ रेवेन्यू नज़ीर अहमद कुरैशी ऐं ॿिया शामिल हुआ। डिप्टी कमिश्नर ॼामशुरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा डोमिसाइल इंक्वायरी कमेटी खे गुज़िरियल 2 सालनि दौरान ॼामशुरो ज़िले में जारी कयल डोमिसाइलनि बाबति तफ़सीली तौर ते आगाह कयो। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 शौकत अली उजड़ ऐं ॿिया ऑफिसर मौजूद हुआ। वाज़े रहे त सिंध सूबे में कुझु ज़िलनि मां जाली डोमिसाइल जारी थियण जूं ख़बरूं अचण खां पोइ सिंध हुकूमत पारां सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ जी सरबराही में इंक्वायरी कमेटी जोड़ी वई आहे जेका सूबे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा दौरा करे डोमिसाइल जे रिकॉर्ड जी जांच पड़ताल करण खां पोइ रिपोर्ट सिंध जे वॾे वज़ीर खे पेश